आओ चढ़ूंगा पचड़ इमाम मुस्लिम जी पचड़ चढ़ण जे लाइ तयार थी विया। हज़रत इमाम मुस्लिम साईं सुबुह जो मस्जिद में आया त 40,000 गॾु ॿियो ॾींहुं थिया त पहिरियों गॾु रहा। मित्र मुंहिंजे मां चिलियो थी चाहियां सुबुह थी चाहियां त उथनि उतां कुन में उहे गॾु रहण वारा मानियूं खाइण वारा साईं साईं करण वारा बेत जे करण वारा खत लिखी घुराइण वारा सुबुह जो गॾु मझंदि गॾु राति गॾु ॾींहं जो सुबुह थी आयो सभई छॾे हलिया का पहर न रखी। इमाम मुस्लिम साईं सोचियो त मां त वॾो आहियां जान आहियां पर बच्चा काॾे पिया सफ़र कंदे आहे कंहिं खे वठी काॾी छिड़े नेका उनजे घर में आया साईं ॿई बच्चा मां त काबू कनि पाण हलियो यादे वञे फौज चौधारी पुलिस बीठी आहे फौज बीठी आहे नाकाबंदी लॻी पई आहे। इमाम मुस्लिम साईं सोचियो हानी बिन उर्वा नाले हिकिड़ो शख़्स जो पुरो पीर सन ॾाढो चालियो नेक हुयो उनजे घर में वञी रहा उन्हनि पियो पाण खे तव्हां रहो मां आया जेसिताईं जेरो आहे तेसिताईं तव्हांजो वार विझो रखो वारे हानी तुंहिंजो ईमान उनजे घर में वञी रहियो आहे। हानीअ खे सॼो अहवाल ॿुधाए थो पियो हानी चयोसि मां बीमार आहे मूं में वधीक ताक़त कान्हे का पर इब्लिस या जेको गवर्नर थी आयो आहे उन सां मुंहिंजी पुराणी दोस्ती आहे मुंहिंजे बीमारी जो हाल ॿुधी मूंखां पुछण जे लाइ ज़रूरी न पोइ जवान अचे तलवार खणी दर जे अंदरिया पासे खां बीही रहो जीअं जे बिरज़याद खे तलवार लॻायोसि ज़रा ज़रा थी वञे पूरे पुसे जे मथां कंट्रोल करे वेही रहो मशवरो थियो इमाम मुस्लिम साईं खे तलवार हथ में दरवाजे जे पासे में वेठो आहे इब्रिज़ याद ऐलान का इतला कर मां पुछण जे लाइ थो अचां उहो परे खां अचे थो पियो हिते हज़रत हानी दाह कई ऐं शेर पढ़ण लॻो आहे इशारा करण लॻो आहे त अचे ई पियो पर इमाम मुस्लिम निकितो ई ॿाहिरि कोन केतिरो सुठो वेठो कचहरी खे पुछी हलियो तॾहिं पुछेसि हज़रत इमाम मुस्लिम हानी त ॿी छा तव्हां छो न तलवार वहाई चाहे तो चाचा आओ हामी मां तलवार खयूं से त हिनखे हणा पर तक़दीर मुंहिंजे हथनि खे काबू करे झलियो त मसइले में इन खे तलवार हणी इन जे हथां तोखे शहादत नसीब थींदी तोखे जाम शहादत चवां तलवार न वाह भली ज़ालिम खे ड्रेजे भली मोहलत ॾिएसि भली ठाहे ते तूं शहीद थी वे तूं छा जरात रखे हज़रत इमाम मुस्लिम साईं बेकरार वरी ॿियो ॾींहुं थियो आहे आख़िर इब्न ज़ियाद खे ख़बर पई आहे त हानी वटि आहे मुस्लिम पुलिस मोकिले हानी खे घुराए थो हानी जी साईं तूं हुसैनी आहे हा हुसैन जे पासे आयो हा मां आईंदो मां केतिरो वॾी ॻाल्हि कान्हे का तरफ़ में तो सिक न आहे सुथरी खण परूड़े पेर अरे पुसण धारा केर करे सदस करण जी सिक सवली न आहे तोखे बि ॾाढी सिका वारो ॾेई दे कुंडे रंडे जो तोखे बि मोहबत आहे वॾे आहे सिका अरे छो त भाई खे पुछां पियो बताई समय तू मोहब्बत जे मैदान में अची पेर पियान घर वढण सिर धार करण ही सिंगार संदान ॾींदा मूं ॾिठान मथां महबूबनि लाइ जेको मोहब्बत जे मैदान में घुरंदो आहे सिर कुर्बान कंदो आहे त मूंखे ॾींदा मूं ॾिठान मथां महबूबनि लाइ मूं भिटाई ॾिठो आहे पास खे हमेशह पंहिंजी जान महबूब जे अॻियां कुर्बान हा वरी छा फरमाए समय तो मोहब्बत जे मैदान में सिर जो साग न कर लाहे सिर लतीफ़ चवे अॻियां दिल बर धर आहे इश्क नागो अपरवती ख़बर खाधन खे पवे इश्क हुजे त पतो पवे न दुरूद बनावा था पर اللهم صل على سيدنا محمد وعلى آله وصحبه وبارك وسلم عليه تسليما वरी ॿियो दफ़ो बुलंदा हुआ इमाम हुसैन अली मक्का जे चाहे सो त हज़रत मुस्लिम साईं जो फौज थी अचे पर हानी चए थो त फौजी तव्हां बीहो मां ते हला इब्न ज़ियाद आयो पेश हुआ
हानी खे चए थो असांखे मुस्लिम जी ॿार ॾे, चए थो साईं जेसीं सा वक़्त में तेसीं मुस्लिम कोन ॾींदो चए माराईंदो मां, हा माराईंदो मां, ज़रा ज़रा कंदो मां, ईज़ा ॾियारींदोमांसि भली ॾियार, पर मां मुस्लिम जी ॿार न ॾींदोमांसि। अगर हामी शहीद थियो आहे इहो पहिरियों पहिरियों शहीद आहे हर बेट जे मथां जान कुर्बान कई। तोखे बि ॾाढी मोहबत आहे, वरी इश्क थी वॾी मोहबत थी, सोटी लॻे त खाऊ छा परते रह निकिरे, हा मोहबत आहे। अरे मकर न कर, ठगियूं न करी, हुसैन राज़ी न थींदो, हुसैन न का राज़ी आहे जेको अल्लाह खे राज़ी बणो। इमाम मुस्लिम साईं पाण निकितो आहे मैदान में, हाणे काॾे टिका वरी राति आई आहे, हिकु कुरारी औरत घर में अम्मा जी मां तुंहिंजो महिमान साईं भली कुदरत अल्लाह जी आहे। उन पोइ जो पुट हो यज़ीदी, वॾो ज़ालिम आहे बेदीन आहे, उहो सॼी राति कोन पे आयो, पोइ असर थियो घर में आयो, पोइ पुछे चबा काॾे रे, अम्मा मुस्लिम खे पेसे ॻोल्हियमि, ऐं मुस्लिम साईं घर में वेठो आहे। मुस्लिम जी तलाश में थे चम वो न दे अम्मा न छाजे लाते गेली अम्मा इधर से याद ऐलान करावा तो वॾो इनाम ॾींदो मां, उनजे करे मां तोखे तलाश कयो। पोइ वीचारी परेशान थी पई, आखिर पुट खे ख़बर पई आहे, सोच वठी आयो आहे, हज़रत इमाम मुस्लिम खे चौधारी घेरो करायां, ही जान बि मैदान में लथो आहे, जंग शुरू थी वई आहे, जंग कंदे कंदे उन लॻी आहे समय तो अम्मा पाणी खणी आहे, प्यानो खणी आहे, इमाम मुस्लिम वात ते रखियो आहे, होॾां तीर लॻो आहे, टपो टपजी पिया, प्यानो रत सां भरिजी वियो, वरी ॿियो पाणी खणी वरी बि हिक सां भरियो आहे, चए थो मां ही पाणी नसीब कोन्हे, छॾे ॾे मूंखे पाणी मोहम्मद रज़ी प्यारियूं हौज़ कोठर थो पिया। आख़िर मां मुस्लिम साईं खे वठी हाणे इब्न ज़ियाद वटि, ओ इब्न ज़ियाद छो मूंखे माराई, चई तूं जज़ील जो बाग़ी आहे, बेअत कर, चए न ख़बरदार थी बेअत न कंदुमि। आख़िर इमाम मुस्लिम साईं शहीद थियो, पर ॿई बचड़ा जेके कारी शुरेह जे घर में हुया उन्हनि खे कारी साहब घुराए ऐं मथे ते हथ लॻाया, मथे ते हथ जो लॻा अथनि, ॿई बच्चा आहिनि 8 ऐं 6 सालनि जी उमिरि जा, चवंदा हो कारी साहब असांखे पक थी वई आहे त असांजो बाबो शहीद थी वियो। कीअं भला तव्हां पक थी, असांजे मथे ते तो असां तॾहिं तो घुमायूं कोन घुमाया, हाणे असांखे यकीन ई छेड़ा चनाऊं, यकीन थी वियाऊं, बेकसई बेवाह थी वियाऊं, पर कारी साहब हाणे असांखे मदीने पुॼा, चए थो हाओ मुंहिंजा बच्चा, मुंहिंजो पुटु तव्हां गॾिजी थो वरे मदीने वारे काफ़िर सां गॾिया वञ। ॿई निकिता ॿार ॿाहिरि जो आया त कारी साहब जे पुट जो सिंहो थो वञे, काफ़िर डोरी पुॼो, ॿई बच्चा निकिता, ऊंदाही थी वई आहे, काफ़िरो गुम थी वियो आहे, हिननि खां रस्तो छॾायो आहे, सारी राति हलिया, पेरनि में कंडा था लॻनि, निला बच्चा 8 ऐं 6 सालनि जा केतिरो पंधु करे सघंदा, हली हली थकिजी पिया आहिनि, ओस ते सिपाही जे नज़र ते करंदा था, सिपाही ॿिन्ही खे गिरफ़्तार करे इब्न ज़ियाद जे दरबार में आंदो। साईं मुस्लिम जा पुट या ठीकु आहे तरसो त मां त यज़ीद खे ख़त लिखां त मुस्लिम जा पुट छा ज़िंदा गिरफ़्तार कया आहिनि, उहो कहिड़ो को आर्डर ॾियो न ते अमल कबो, फ़िलहाल हिननि खे जेल में रखो। जेल में जो आया त जेलर जेको ऑफिसर उनजो नालो मशकूर, उन मशकूर खे ख़बर पई त मुस्लिम जा बच्चा आहिनि, राति जो टाइम थियो आहे, दर खे बंदि करे ऐं ॿिन्ही बचड़नि खे हंज में खणी गलनि ते चुमियूं ॾियण लॻो आहे, चाहे तो मुस्लिम जा बच्चा, मां को बेकदर कोन आहियां, मां को काफ़र कोन आहियां, मुंहिंजो ईमान आहे तव्हां ते मोहम्मद रबी राज़ी आहे, अगरि तव्हांजी ख़िदमत कंदुसि त मुस्तफ़ा मूं ते बि राज़ी थी पवंदो, तव्हां घबरायो न, मां खे सलामत कढी थो छॾियां। का दिशा जे तरफ़ काफ़िरो थो वञे, उन काफ़िर सां गॾिया वञो, पंहिंजे हथ जी मुठी लाहे थो ॾियां, का दिशा जे शहर में जॾहिं पहुचो उते जेल जे मथां जेको जेलर आहे मुंहिंजो भाउ आहे, इहो मुढी मुंहिंजी उनखे ॾेखारियो, उहो तव्हांखे सही सलामत मदीने पुॼाईंदो। कारी साहब और जेलर साहब असांखे त कढी थो पियो, पर सुबुह तोखां पुछा थींदी त पोइ छा जवाबु ॾींदी इब्न ज़ियाद खे, चए थो आओ ॻाल्हि सही था कयो, पुछा थींदी, पर इन पुछा जी ग़लती कान्हे का, हीअ पुछा सवली आहे, पर जे क़यामत मैदान में रब पुछे त मुंहिंजे मोहम्मद जे प्यारनि जो छा कई, मां छा जवाबु ॾींदुसि। वाह वाह मशकूर,
वाह लाज आता बरकाता प्यारा रात दर खोले ॿिन्ही शहजादनि खे ॿाहिरि कढे थो सॼी राति पंध जो टाइम अथव पिर फुटर ते का पहिरीकार मिलंदव असां ही रस्तो थो हलेव ही ॿई जान हलंदा था हली हली सारा थी पिया पिर फुटर जो टाइम आहे निहारींदा त जिते हलिया हा उते ई ॾिसां तस्वीरी मुआमिलो आहे बेटा समय तो जनी जे तिरियूं लिखियूं लोह कलम उन्हनि ओ तिरियूं हिते घरियूं घारण आयूं जंहिंजो जेको मुक़दर हूंदो उहो थींदो हज़रत इमाम मुस्लिम जा ॿई शहज़ादा ॾिसंदा पिर फुटण जो टाइम आहे दिलि में सोचियो त मथां दुश्मन वरी गिरफ़्तार कनि हिते नहर पई थी वई उन नहर जे किनारे ते वण उन वण जूं टारियूं लड़कनि थियूं पयूं इहे टारियूं परे थे उन वण जे हेठां सुम्ही था फजर थींदी वई शहर जी त बानी आहे पाणी भरण जे लाइ नहर ते मथां आई आहे निहारे थी सुभाणे अल्लाह हेॾे त पिर फुटी आहे फजर जी रोशनाई आहे पर वण में छाजी रोशनाई हैरान थी वई अंदर सिरी पई सिके त ॾिसां त हेॾां करो सिज थो भेजो हेॾां रोशनाई थी आहे सिज त हेॾां भरंदो हेॾां पिर फुटंदी हेॾां रोशनाई थींदी पर हीअ रोशनाई छाजी आहे उहे तारियुनि जो परे करे त ॿ गुल था अचां ॿई बच्चा हम शहज़ादा ॿिन्ही खे हंज में करे थी अब्बा केरु आहियो चल उहा माने ॻाल्हि खे छॾे ॾे मुसाफ़िर बे वतन आवार ओ करबला जा मुसाफ़िर हुसैन अलैहिस्सलाम जा भाउ थियाऊं मुस्लिम जा बचाऊं सॼी राति पंधो थो पेरनि में कंडा लॻाइनि हलंदी ताक़त कर रही अम्मा हिते पिया हुजूं नेठि हयाती पूरी थींदी त मां निकिरी ईंदा अबा न हिते कहाँ छॾींदी मां हले मां पंहिंजे घर थी वठी हलां मानियूं थी खारायां ख़िदमतूं थी कयां ॿिन्ही शहज़ादनि खे वठी आई आहे नेक औरत आहे साढे औरत आहे हंधि विछाए थी ॾे ॿई रोई सां मां हंध ते कीअं वेहूं कल बाबो शही छा ख़बर न आहे त नाचल उस में आहे अलाए छांव में आहे अलाए पट ते आहे अलाए दसनायो अथनि अलाए कोन मिलियो अलाए कोन मिलियो उहा मां जंहिंजे घर में कज़ा थींदासीं 23 खटनि ते कोन आहिनि आराम कोन कंदा आहिनि हंधनि खे कोन पसंदि कंदा असां इते ई थी असांजी छत हिते घर आख़िर नेक औरत आहे परेशान थी मिठूं करे इलाज करे ऐं ॿिन्ही शहज़ादनि खे मारणी कराए थी पई आराम कराए थी पई प्यार कराए थी पई राति जो टाइम आयो आहे उन औरत जी जेका सरदारी उनजे मुड़ुस देर सां घर पहुतो आहे हार सुञाणो अथसि हार छा घोड़ो काॾे पई काॾे वे चाहे तो मुंहिंजी ज़ाल मुस्लिम जे पुटनि जी ॻोल्हा ते कमु घोड़े खे भॼाए भॼाए साणो थी पियो की पियो घोड़े खे फिटो करे आयो आहे अरे तोखे कहिड़ो ना चारा छाजे लाइ पैसे ॻोल्हे इन जे लाइ पैसे ॻोल्हनि त ॿिन्ही खे दरबारे में पेश कया त कोई इनाम मिले परेशान थी पई ने कर हैरान आने करे सो करे छा आख़िर तंग थी पई आहे तारो जॻह ते लॻाए वई आहे ऐं तंहिं महिल ओचितो भई शहज़ादा जेके सुता पिया ओचितो नंढड़ो भाउ रोई छो रोई जो थे तो वॾो भाउ बि जादा छो थो रही ज्यादा राह थियो त भाउ कर पायूं हिक ॿिए खे सिमियूं ॾेई मोकिलायूं छाजे लाइ ॻाल्हि कई आहे जी मां हींअर बाब रधो आहे ॾिसां तो बाबो साईं सोए मोहम्मद मुस्तफ़ा वटि जन्नत में पहुतो आहे ऐं मुस्तफ़ा पुछे थो त मुस्लिम तूं ऐं पुट काॾे कई त जेको सुणा मां पहुता मुंहिंजा पुट बि ॼाण पहुचण वारा असांजो टाइम अची वियो शहादत जो ॿई कुर्बान थींदा चए बात त मोकिलाए ही जो पाण में ॻाल्हाइनि था हो रानम सहार सभु ॿुधी वरितो आहे ताले खे भञे अंदरि लंघे आयो आहे वार वॾा मुंहिंजे दिलि भर नदी जे प्यारनि जा ॿिन्ही सस जे वारनि खां वठी वारनि खे पाण में गॾियूं थो वारनि खे गंढियूं ॾेई चए थो तव्हांजे लाइ मां ॾाढा सूर पिटान सुबुह थींदी तव्हांजी ख़बर पवंदी ही ॿई भाकुर पाए सुनी चारनि वार गंढिया पिया चिड़ फुटी आहे उहो ज़ाल ॿिन्ही खे वारनि खां वठी छत खां हेठि थो लाहे ऐं वठी मैदान में रवानो थियो आहे चवंदा ॾिसो असांखे थो मारी यादि रख क्यों फातिमा ज़हरा को रुलाता है कफन में असांजे मां जे करे ख़ातून जन्नत बि नाराज़ थी तूं फातिमा ज़हरा को रुलाता है कफन में अरे दो फूल तो रहने दे मोहम्मद के चमन में असांखे नई ज़ात जो कहिड़ो गुनाह कयो आख़िर ॿिन्ही बचड़नि खे वठी
नहर से आयो तलवार के बाहर कढे तो इते वॾे थे कवल मूंखे शहीद कर अवल मूं ते तलवार वहाद मां पज दिल भर मिले भाग खून ॾिसां नंढो थे तवल मूं ते वहा हू पंहिंजी गिची अवल थो कढी ॾे हुनखे थो हटाए त हू थो गिची कढी अजराई था कनि वधाइनि था पाण ते वेझा थींदा था अचनि आख़िर फैसलो तय कयूं ठीकु आहे असांखे मोक ॾे बरका को निमाल पढ़ूं ॿई सजदे में वञूं पोइ तलवार वहाए त गॾु कुझु हिते वेझा लाश वाह मुंहिंजे मुस्तफ़ा जे घराणे जा प्यारा अबा तव्हांखे हीअ निमाज़ या निमाज़ जो को ज़रूरत अथव चवंदा हो अंधा बोले कि ये सेवा है मशहूर हमारा कर देना इबादत में है दुस्तूर हमारा वो थी जमदाऊं तॾहिं सजदे में जेको सदाऊं तॾहिं सजदे में दुनिया ते हूंदा तॾहिं सजदे में आख़िर तॾहिं सजदे में दर पट ते हूंदो सर नेज़े ते हूंदी तॾहिं सजदो कंदा हलंदा इहो ते मुंहिंजे मुस्तफ़ा जा प्यारा ॿई शहीद अचान इब्रे ज़याद कोरत में मिली ये सरन मथन के आंदो हुआ इब्रे ज़याद नारा थी के तो अंधा हारिस हिननि खे मारी छाजे लाइ जेला वठी थी त हाणे तो मारियो आहे तोने साॻी जाइ ते तोखे बि क़तल कराईंदे जल्लाद खे चए तो तलवार खण हारिस जिते हिननि ॿिन्ही खे शहीद करते वञी ज़रा ज़रा कईसि जल्लाद तलवार लॻा हारिस खे मारियो आहे त तारे खे तो खॾ खणी पूरी ज़मीन नाच खे तलाश हल ज़ालिम न कबी नहर में लोरीनि था त पाणी चलाए थो पियो आख़िर बाहि में हुनजे लाश खे जलायो आहे बाहि ते मूंखे बि मुंहिंजो लाश आहे मां पाणे करे ही टई जान शहीद बचड़ा भी शहीद बाबो भी शहीद हो इमाम हुसैन अली मक़ाम अचे थो पियो मंज़लूं कंदो सफ़री तकलीफ़ूं बर्दाश्त कंदो वाट ते ख़बर पई आहे त मुस्लिम शहीद थी वियो अल्लाह अल्लाह दुरूद रहंदा हुआ था पढ़ो अल्लाह सल्ली अला सय्यिदना मुहम्मद व अला आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि तस्लीमा वरी ॿियो दफ़ो पढ़ंदा हुआ ख़बर पई आहे त मुस्लिम शहीद थियो हाणे छा कजे सलाह थो करे मुस्लिम जा 10 बचड़ा बि हुआ त लॻायो चाचा साईं बाबो शहीद थियो बाक़ी असां कीअं ज़िंदा रहूं हलो त हलूं था मंज़िलूं कंदा करबला जी धरती ते पहुचंदा था हितां कंदा था उते जो पहुता तंबुनि जे लाइ किला लॻाए त ज़मीन मां रत पियो निकिरे वणनि जे तारनि खे कपींदा रत पियो थो निकिरे हैरान थी विया पाणी जे लाइ खॾ खणंद रत पियो थो निकिरे ओ हुसैन साईं छा आहे समय त मूंखे ख़बर आहे त हीअ जाइ कहिड़ी आहे और दुकर बला आहिनि हीअ दुख ऐं मुसीबत वारी ज़मीन आहे बाबे हेदरे करार सां मां गॾु होसि इन जाइ ते बाबा अली मुंहिंजे हंज में निंड कई ओस तो रोई छो पुछियोमांसि बाबा छाजे लाइ थो रोई त चई अब्बा हिते रत जो दरिया आवाज़ में तुंहिंजे बचनि जा लाश लुही विया इहा ज़मीन आहे करबो बना है नाम ऐसी सरजमीन का करबो बना है नाम इसी सरजमीन का दुश्मन यहाँ पे खून हमारा बहाएंगे यह जा कुर्बानी दिया आले नबी का होगा इसी जात खात्मा लाश कतरगार से हम सबके लाएंगे इन्हें जात आले नबी से ईज़ा ईंदा दर्द ईंदा बात हली सघंदासीं कोन रहिया होॾा इब्न ज़याद जी फौज हुर्रे बिन रबाही जे माता त आई आहे हुर वाह वाह तुंहिंजो वक़्तु हा रब जी मर्ज़ी आहे सही अचे थो त जहन्नमी आहे पहुतो आहे त जन्नती थो थिए हा अचे थो त यज़ीदी आहे पहुतो आहे त उते ई थो थिए अचे थो त सहाब शिमाल में आहे पहुतो आहे त सहाब यमीन में थो थिए अचे थो त ज़ालिम आहे त अचे थो त ज़ालिम थी थो वञे हज़रत इमाम हुसैन सां मुलाक़ात करे चए थो हुसैन मां तुंहिंजे जंग जे लाइ न आयो तोसां वेहण जे लाइ न आयो आहे तोसां लड़ण जे लाइ न आयो आहे तोसां मुक़ाबले जे लाइ न आयो पर छा जे लाइ आयो आहे त यज़ीदी आर्डर आहे मजबूर आहे महिरबानी करे राति जो पंहिंजे साथ खे वठी हलियो वञ मां सुबुह जो जाता करे हुसैन मूंखां ॿियो हलियो उहो मुंहिंजी क़िस्मत खट ठीकु आहे राति जो सारी राति परचो आहे सुबुह जो जागन जितां हलिया उते बि छा
जिता हज़ार तेरी शान हज़रत इमाम हुसैन आली मकाम खे त गई ख़बर हुई नाने मुस्तफ़ा जी बिशारत मिलियो सारे ख़ानदान खे फरमाए तो अब्बा इन जाइ ते क़ुर्बान थियूं अच्छा बि कंदो बचंदो कोन यज़ीदी फौजुनि जा टोला करण लॻा हिकिड़ो ॿियो टियों आख़िर अमीर बिन साद जे माता तकड़ी फौज आई आहे जंहिंमें किताब लिखनि था त 40,000 फौज आहे हज़रत हुसैन पाक जे टकर में उन्हनि अचण शर्त फुरात ते कब्ज़ो कयो आहे पाणी बंदि थो कयो सतीअ खां पाणी बंदि अठीअ खां पाणी बंदि नाईअ खां पाणी बंदि उहो भंजुनि करण वारा हुसैन पाणी बि कोन थिए थी थो पोइ तूं भगत ते शर्म नथो छाला थो पी हुसैन पाणी कोन थो पिए तूं भंगू थो पी सदाईं आशिक़ सदाईं मुहिब सदाईं तो पाण खे कुर्बानी वारो हुसैन वारी भूमित पैदा करना हज़रत इमाम हुसैन आली मकाम 7 तारीख़ खां पाणी बंदि थियो आहे 8 खां बंदि आहे 9 खां बंदि आहे जॾहिं 10 जी राति थी आहे तॾहिं पंहिंजे सभिनी हलबेदर खे इकट्ठे करे मुंहिंजे हुसैन वाइद फरमाए समय तो अहल बे तो खबरदार सुबह जो जंग जो मैदान गरम हूंदो को बि नाजायज़ कम न कजो मता का वार फाड़े मता का मथे ते ढकाए सिर्फ जॾहिं नाने मोहम्मद मुस्तफ़ा विसाल फरमायो त अम्मा खातून जन्नत बि हसर कोन कयो बाबे हैदर करार असर कोन कयो हसर चई थियो त मूं हुसैन असर कोन कयो तव्हां बि कुझु न कयो खबरदार वसियतूं करे ऐं समय त ओ यतीम सकीना नगरी न्याणी आहे समझदार न्याणी आहे रोई भाकुर पाए ऐं बाहूं थी बधे नन्हे से हाथ जोड़ कर कहने लगी वो पिछला काम बतलाइए मुझे के आएगी कैसी शाम वो बाबा जी कहिड़ी राति आहे जो मूंखे तो यतीम करे छॾियो यतीम चइबो छा कया बाहूं थी बधे समय था बेटी न पूछो कुछ ये मुसीबत अजीम है मर जाए जिसका बाप बच्चा यतीम है उनखे यतीम के बाद काफिला जा काफिला कुर्बान थियो बाबा मानत कॾींदी मां दर ते वेही रही मां न छॾींदी मां तूं छा कंदीअ कुल युसीबना इल्ला मा कतबल्लाह जेकी रब लिखी सघां तो ज़रूर थी सारी राति क़ुरान हलियो आहे नसीहत हली आहे कचहरी हली आहे रूह रिहान हली आहे तुंहिंजे पुटनि जो टाइम थियो आहे भरी दीदी थी हुसैन मैदान में अचो हुसैनी मैदान में अचो त टकर कयूं या बेहत कयो ऐं मुंहिंजे महबूब जा साथी हुसैन जा साथी मैदान में लथा वारे ते मैदान में ईंदा हुआ कुर्बान थींदा हुआ जंग कंदा हुआ जॾहिं 2 टे शहीद थिया आहिनि इमाम हुसैन आली मकान मैदान में बि ऐं कूफे वारनि खे ख़ुतबो पई वाज़ कयो त कूफी हो अरे ख़त कंजान तव्हां ॼाणी या न त जॾहिं ख़त लिखियासीं कंध हेठि करे वेही रहे उहो हुर जेको आयो यज़ीदी फौज जो 17 सालार उन जो ख़त लिखिया त नारो हई मैदान मां यज़ीद खे करे जे पास आया वो इब्ने रसूल खुदा वो फातिमत ज़हरा जे जिगर जा टुकड़ा मां आयो त यज़ीद आहे पर हाणे मां तुंहिंजो ग़ुलाम आहे फरमाया त अव्वल मां तो जान कुर्बान कयो इते यज़ीद खे ख़बर पई त हुर सां वियो हलियो सफ़वान नाले को शख़्स उनखे चवनि था तुंहिंजो हुर दोस्त आहे सम्झाई त ईअं न करे उहो सफ़वान आयो त हुर यज़ीद वज़ीर आहे अमीर आहे वॾो हाकिमान जो पासो न छॾ हुर छा थो जवाब ॾे दुरूद बंदा राजा पदर अल्लाह सल्ली अला सय्यिदना मुहम्मद व अला आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि तस्लीमा वरी में दो बड़ा आवाज हजरत इमाम हुसैन अली मकाम के साथ में करा और साथों फरमाने के सफ़ान के तो अंधा शादी थी पे मां यज़ीदी फौज में नहीं तो देखो क्यों छोड़ के दी फौज में गुमराह के आऊं अरे हाकिम को हंसाऊं मैं मोहम्मद को रुवाऊं यज़ीद के राजी करे मुस्तफा के नाराज न बनाए इसको भला कई तबियत करे जो अंधे थे दो वक्त से दूर रहते हैं साकिन बेहस्त के
काबा कभी झुका नहीं आगे कनिष्ठ के। अरे काबो मढ़े के जाको न झुकंदो आहे, हथ बातर के जाको न झुकंदो आहे, हुसैन यज़ीद के जाको न झुकंदो आहे, अल्लाह जो दीन कुफर के जाको न झुकंदो आहे। छा बि थी पवंदो, मां बि बेअत न कजो, हुसैन बि बेअत न कजो। ॾिसो त थोरो नथो मुड़े, मैदान में आयो आहे, हज़रत इमाम हुसैन पाक जे पेरनि ते किरी हथनि खे तुंहिंजी मोकल अचे थो पियो। पाण समय ते हुर तूं जल्दी पहुचे, तुंहिंजे लाइ जन्नती हूरूं इंतज़ार में आए। मैदान के तण के मारे शहीद थियो आहे। और हज़रत इमाम हुसैन जो भाउ हज़रत अब्बास उहो आयो, अदा जी अदा हुसैन पाक मूंखे मोकले त मां वञा। अदा काॾे थो वञी, जी वञा थो मैदान में छाजे लाइ, सकीना न्याणी भाकुर पाए था त चाचा कूफी करबला में पाणी न प्यारी, उन ॾाढी लॻी आहे, हुन लाइ पाणी वञी खणी था, तलवार हथ में आहे, खली बि हथ में आहे, घोड़े ते सवार थी ऐं सिधो फुरात दरिया जे किनारे ते आयो। ईंदो इहे पयूं यज़ीद जूं मुढियूं किरनि, जो वण खे रुबा पन खणंदा आहिनि, तलवार वहदी वञे यज़ीदी किरंदा। हज़रत अब्बास दरिया फुरात ते पहुतो आहे ऐं खली पाणी भरे थो पियो, जंहिं घोड़े ते सवार आहे उनखे छिबी थो, घोड़ा पाणी पी त रे अखियुनि मां पाणी हारे थो। किबला मां को बेअदब कोन आहियां, अंधो कोन आहियां, मुस्तफ़ा जा बचड़ा उञारे वेठा आहिनि, मां पाणी कीअं पिया? अगरि मां पाणी पिया त नबी पाक जे जा कहिड़ो कंदु खणंदो, मां पाणी न कंदो। मां हज़रत अब्बास खली पाणी जी भरी आहे ऐं पोइ ते रुख रखियो आहे, मोटियो आहे, अचे थो पियो पोइ ते सुभान अल्लाह चौधारी कुता फिरी था वञनि। तीर जो लॻो आहे मुंहिंजे सोणे अब्बास साईं जे खलीअ खे लॻो आहे, खली मां पाणी वही वियो आहे, वरी पाणी भरण जे लाइ तयार थियो आहे, सॼी बांह था कटीन, वरी खॿी बांह में थो जले त खॿी बांह था कटीन, चक में थो जले, वरी तीर लॻो आहे त खली टुंग टुंग थी पाणी सभु वही वियो आहे। साओ गिद फिरी आया आहिनि। हज़रत अब्बास ऐं घोड़े तां हेठि किरियो आहे, हेठि किरियो आहे। अब्बास ऐं मथे ते जेका दिस्कार आहे उहा दिस्कार घोड़े पंहिंजे वात में खई आहे ऐं हर अहल बेटनि जे तंबूरे हलियो आहे। हज़रत बीबी सकीना चई बाबा चाचा जे घोड़े जो आवाज़ आहे, हिनकार आहे, काबर को पवंदो छो छाज पाणी अची वियो। अञा दर ते पहुचिया त रोटी बि पुछे थो मां छाजे लाइ, चई बाबा घोड़ो अचे थो पर घोट आहे ई कोन। हज़रत अब्बास शहीद थियो आहे। हज़रत इमाम कासिम साईं नबी पाक करे छॾंदो चारो आहे, हथ ॾे मुस्तफ़ा जो फर्ज़ंद आहे। इमाम हुसैन जे पेरनि ते किरे काका मूंखे मोकिले त हाणे मां वञा। अब्बा न, मां तोखे न छॾींदोमांइ, चए थो चाचा खे बड़ा जो नथो छॾी त मुंहिंजे ॿाह में तारीज़ ॿधल आहे। मूंखे बाबा सन फरमायो त सन करबला जे मैदान में पहुची तो तारीज़ हुसैन खे ॾेखारगा, इहो तारीज़ खोले पर कहिड़ो राज़ आहे, खोले त सुभान अल्लाह तारीज़ न आहे पर इमाम हसन जो ख़त लिखियल आहे। ख़त उन ख़त में छा लिखियो बाबा हुसैन भाउ करबला जे मैदान में पहुचंदे जीअं पंहिंजा बच्चा कुर्बान कराईंदे त मुंहिंजे कासिम खे बि मैदान में लाहींदा। ओ चाचा हुसैन ही बाबे हसन जो ख़त अथई, सिफारिश अथई, मेल अथई, मूंखे मोकिले त मां मैदान में न। हज़रत कासिम मोकिल वरिती आहे, ओॾे मैदान में नथो आहे। यज़ीद में को पहलवान हो, अर्ज़क नालो हो, उन जा 4 पुट हुआ, बहादुर हुआ। उहो अर्ज़क मैदान में लथो आहे, उन अर्ज़क खे जो मारे थो पियो। अर्ज़क पंहिंजे पुट हिकिड़े खे मोकिलियो, उन खे हज़रत कासिम मारियो आहे, ॿिए खे मोकिली मारियो, टियों मोह चोथों मोह। हाणे अर्ज़क पाण मैदान में आयो आहे, तलवार हुनजे पुटनि जो हज़रत इमाम कासिम पंहिंजे हथनि में खणी। अर्ज़क निहारे करे तलवार कंहिंजी आहे, तुंहिंजे पुट जी आहे, तो वटि कीअं आई आहे? चए थो अर्ज़क तुंहिंजो पुट मूंखे तलवार ॾेई वियो आहे त हिन तलवार सां बाबे खे जहन्नम में पहुचाए। हली आहे मैदान, इमाम कासिम ते अर्ज़क खे बि मारियो आहे, हुनजे पुट खे बि मारियो आहे। हाणे चोग बि यज़ीदी फिरी जान, ही जान बि शहीद थियो आहे। हाणे इमाम हुसैन साईं आहे, इमाम ज़ैनुल आबिदीन आहे, अली अकबर ऐं अली असगर आहिनि, ॿिया सभई शहीद थी विया आहिनि। हुसैन पाण तयार थियो आहे, अकबर पेरनि ते थी थियो। बाबा ईअं कोन थो ठहे, तूं मैदान में वञी मां वेठो हुजां, अरिड़हनि सालनि जो नौजवान पुट आहे, अञा ॾाढी मस्त मस्त पई थी लहे। जॾहिं बाबा मूंखे मोकिले त मां वञा, जॾहिं बचा तोखे मोकिल मां न ॾींदो, मां वञी अधी ज़ैनब खां मोकिलिया, जेका तुंहिंजी पुफी आहे, जंहिं तोखे निपायो उन खां मोकिलिया पोइ भली आयो अकबर। अम्मा तूं मोकिल ॾे,
और पुफी देन बसा तू मुखे मोकले मां वञा रोई कसी अब्बा बख्शी है खुदा ने तुझे तौकीर मोहम्मद चेहरा है कि आई नए तस्वीर मोहम्मद ओ अकबर तुझी शक्ल मुझे नाने मोहम्मद करीम जरिया तोखे ॾिसी मां सिक लाहींदी आहियां आस लाहींदी आहियां हाणे महिरबानी करे एतिरो दे त मां दीदार करे ढ कयां पुफी मैदान ख़ाली लॻो पियो आहे अब्बा मां पंहिंजे ओ नई मोहम्मद पुटनि खे थी मोकिलियां उहे तोता क़ुर्बान थी कहे भली क़ुर्बान तूं वेह त दीदार करे ढ हा औ नहीं मोहम्मद नौजान मचान उहे मैदान में लथा जंगे कंदे कंदे शहीद थी विया मैदान खाली आहे अकबर रोई चयो मां हाणे मोकले त वञा मोकला हलियो आहे त मदीने में निहारे खिलमा गोढ़ा था वञ साईं चए थो पुट ईअं न कर केतिरा के किनार जहन में थो मचाए जंहिंखे कंदे कंदे आखे भारी घाह जो लॻाइण घोड़े तां हेठि किरियो आहे या हुसैन बिन अली अदर किनी ओ बाबा पहुच उन ॾाढो तंग कयो हज़रत इमाम हुसैन पंहिंजे तंबो खां निकितो आहे निहारे त सुभान अल्लाह घोड़े तां घोटे टिकरे थो रोई चए जाते के डरो ए अली अकबर जवाब दो बेटा जवाब दो मेरे दिल भर जवाब दो ओ बच्चा काॾे थो किरी अचे निहारे सुभान अल्लाह नो जान पुटा दिलनि ते ॾाढी मथ लथी आहे मिट्टी मुबारक में पियो मथे मथे थो गणेश समय से सर तो ठाओ खाक में रुखसार भर गए वो अकबर वाहत रता हुसैन को बेयार कर गए देहू से पास पास है सब जिस्म नाज़नीन रख बेहतियात उसको दामन में जमीन 18 साल की है ये दौलत हुसैन की अब है तेरे तो फर्ज अमानत हुसैन की जमीन संभाल मुझे हुसैन जे पचड़े के मुझे अकबर खे संभाल जा हथनि ते खणे त कंहिं महिल खिले थो कंहिं महिल रोए पुट को खिलण जो टाइम त न खिली छा जे लाथो चए थो बाबा खे खिला थो त ॻाल्हि याद आई थो कहिड़ी अब जी आई सम जॾहिं मां अकबर जाओसि तो बाबे हुसैन मुंहिंजे सॼे कन में बांग ॾिनी खॾे में तकबीर चई ऐं हंज में खयो हुई मूं दुआ घुरी त मुंहिंजा मोला जॾहिं मदे हुसैन जे हंज में आहे चल पुछंदे बि हुसैन जे हंज में हुजां उहा दुआ मुंहिंजी रब क़बूल कया पर मां खिला अञा हेॾा पीउ पुट पाण में ॻाल्हाइनि था ओड़ा तंबो खां सड़क या हुसैन निहारे त सकीना नंढी बि थिया बाबा मुंहिंजे अकबर खे न्याय पोड़े त मुंहिंजे नाने मोहम्मद खे पहुचाए छा वञी चए त साईं जंग जा जानवर पाणी पातनि पर मां सकीना खे चोरी हुआ पाणी वात ते न आयो समय तो सुन तू तुझे दिया है सकीना ने कुछ पैगाम ऐसा न हो कि निकलाए की में से कुछ न काम ओ अकबर हुन जो बि न्याप ॿुध भेण अथई मतां तंबो खां ॿाहिरि निकिरी पियो त रब जा मयारी थी है दर्दनाक मैदान आहे इमाम अली अकबर साईं शहीद थियो आहे भाकुर पाए बाबे खां मोकिलाए छो पियो इरादो खे ॾखणी लाश तंबो में पहुचाया पर नौजान पुटा खजे रखो सच दरिया कासिम और कासिम हलिया अब्बास हलिया तो सिरनि मां आवाज़ आयो त जी मुंहिंजा भाउ मुंहिंजा चाचा अचण जे लाइ त तयार हो पर बाज़ू कटिया पिया आहिनि छातियुनि में तलवारूं लॻियूं पियूं छाते जे तो अकबर कराए मैदान जंग जो आहे हज़रत नबी पाक जो नवासो वॾे इम्तिहान में वाह हुसैन तुंहिंजे शान तॾहिं आला हज़रत फरमायो जिसने हक़ करबला में अदा कर दिया वाह हुसैन तुझे शान जिसने हक करबला में अदा कर दिया अपने नाम का वायदा वफा कर दिया घर का घर सब सुपर्दे खुदा कर दिया उस हुसैन बिने हैदर पे लाखों सलाम मुस्तफा जाने रहमत लाखों सलाम समय बदले हिदायत मिली बुलंद आवाज़ सां पढ़ो मुस्तफा जाने रहमत पे लाखों सलाम समय बदले
जिनको धोखे से कूफे बुलाया गया, अरे दगाबाजी करे घुराए, जिनको धोखे से कूफे बुलाया गया, जिनको बैठे बिठाए सताया गया, जिनकी गर्दन पे खंजर चलाया गया, उस मोहम्मद के अख्तर पे लाखों सलाम, मुस्तफा जाने रहमत शमए बज़ में हिदायत पे लाखों सलाम, मुस्तफा जाने रहमत। से नाली मकाम करबला जे मैदान में हक को कराए रेखारियो, वाह जो मरहाए रेखारियो, इमाम अली अकबर शहीद थी हुआ, हाणे मोटी तंबूअ में आयो वाली से ज़ैनुल आबिदीन पुट्रा बीमार उथे तो थी कोन थो सघे, उथा जी करे थो पर वरियो पियो थो पए, ओ ज़ैनुल पुट छा आहे, चए थो बाबा अवल मां वञा पोइ तूं ॼाणी त तुंहिंजो रब ॼाण, अबा न तूं वे बीमार ज़ईफ़ माफ़ मैदान में लहा, हज़रत इमाम हुसैन अली मकाम पंहिंजे घोड़ी ते सवार थियो आहे, बदन ते ज़रिया ढकियल कान्हे का, हथ में तलवार, मथे ते नाने मोहम्मद रसूलुल्लाह जी दस्तार, मैदान में रवानो थियो आहे, तंबूअ जे दर ते जॾहिं घोड़ी पहुती आहे त हलण खां बीही रही आहे, ओ घोड़ी हल छा थियो अथई, बाबा अली चवंदो आहे त लकड़ सां काफरनि खे मारींदी आहे, चिबला मां त हलण जे लाइ तयार आहे, हेठि निहार मुंहिंजे पेरनि में ज़ंजीर पइजी विया अथई, विख खजे ई कान थी पई, हेठि जो निहारे त ज़ंजीर केने, रखा केने, करा केने, हज़रत बीबी सकीना सां जो हथ घोड़ीअ जे जंघ में पियो आहे, ओ घोड़ी ॼा त सभई विया पर मुंहिंजो बाबो शर्मन साथ खे मदीने सलामत पस। दोस्तों बड़े में बड़े इम्तिहान, हज़रत इमाम हुसैन अली मकाम पंहिंजे घोड़ी तां लथो आहे, सकीना न्याणी खे पोइ ते मोटाए थो पियो, हज़रत बीबी शहर बानू सां अखियुनि मां ॻोढ़ा भले चइजूं सैन घोट ॾींहुं त ख़्वाब ॿुधाए, राति मूं ॾाढो सुठो ख़्वाब लथो, कहिड़ो ख़्वाब आहे, चई रात जो ख्वाब में थो तुम शादी भई सुभान अल्लाह, हिकु औरत नूरानी लिबास में नूरानी वगे में असांजे तंबू जे दर ते बीठी आहे, मूंखे चयो शहर बानू अम्मा त मुंहिंजी धीउ अम्मा मूंखे सुञातो अथई, अम्मा न मां कान थी सुञाणा केरु आहे, त चए थी अम्मा मां फातिमत ज़हरा, छा जे लाइ आहे अम्मा मूंखे बुहारो रे त मां करबला जे मैदान खे बुहारियां, छाजे लाइ थी बुहारी अम्मा, इन जे लाइ सुभाणे मुंहिंजो फटियल हुसैन घोड़े तां हेठि किरंदो, मथां का काठी लॻेसि, मथां को कंडो लॻेसि, मथां को पथी लॻेसि, मथां को ईज़ा अचेसि, हिकु अधेड़ तलवारनि जा घाड़ हूंदा जा कंधनि जा ईज़ा न, हीअ रोई चएसि अम्मा मूं वटि बुहारो किथां, मां बुहारो छाजो ॾियां, रोई चएसि भई अम्मा बुहारो न आहे, भला जे बुहारो न आहे त मां पंहिंजे दामन में थी कखिड़ा कयां, उहा दामन जलींदी, करबला जूं काठियूं कख में ईंदी, पंहिंजे जिभे जे दामन में खणंदी पई थी वञे, बेटा समय तो ॾाढी रत रचियासि, कंध त ॾाढूं गुल जा, हुसैन जी ॾाढी मुबारक रत में रचियल आहे, ॾाढी कूड़ हुसैन कोन हो, हुसैन सॾाइण वारा पट कंदो आहे, बेटाई समय तो त ॾाढी रत रचियासि, ॾंद त मोतीअ गुल जा, 24 माह चंद्र जे पिण में पेशानियासि, पिण में पेशानी पई आहे त ॼण 24 जो चंद्र थियो, 24 माह चंद्र जे पिण में पेशानियासि, अल्लाह नूर समावात वल अर्द जलवो ज़मीनासि, ककरा करबला जा मादर थे मेरा, साॻी ॻाल्हि साॻी रिवायत तर्जुमानी, ककरा करबला जा मादर थे मेरास, फटन तारत फुड़ा अलीअ थे गियास, पोइ मिड़ई माफ़ कयास ख़ालिक बदिले खून जे, हज़रत इमाम हुसैन अली मकाम पंहिंजे न्याणी खे पोइ हिते रहायो आहे, हाणे पाण तंबू ॾे ॿाहिरि जो नितो वरी सॼो इर्जी आहे हुसैन, मोटी आहे हुसैन, मोटी आहे छा आहे साईं पीघे ॾे त निहार, निहारे थो 6 महीननि जो बचो इमाम अली असग़र, ज़बान खुश्क जे करे टपनि ते पहुची आहे,
तड़पी रहो ओ बाबा पानी चार पानी के था जी इमाम हुसैन पंहिंजे बच्चे खे ॿाहिरि खणी आयो ओ यज़ीदी विढ़ो त मूंसां लड़ो त मूंसां जंग कयो त मूंसां तव्हांजे मुक़ाबले में आहियां त मां आहियां मुंहिंजे असर कहिड़ो ॾोह कयो आहे हिनखे पाणी ॾियो हथ में झले बीठा पाणी कोन था ॾियनि और मन नाले हिकिड़ो ज़लील तीर थो लॻाए मुंहिंजे असर पाक जे निल जे विच में तीर पहुतो आहे रत जा फुड़ा चंदे किरान हुसैन तीर खे छिके तो असगर जे ॿाहिरि खोले तो बाबा खुशकनरी आहे सुकलनरी आहे 3 ॾींहं में पाणी पीतो समन अमर जो खीर पहुतो आहे आस्ते आस्ते छिकजाई ज़ात अचे ओ बाबा पर अदब कजा इन तीर में जिते तुंहिंजो हथ आहे कि अम्मा ख़ातून जन्नत में एतिरो वेंदो आहे मतां उन जे हथ खे ईज़ात आस्ते आस्ते छिके कर जा आस्ते आस्ते तीर के बाहर कर जा हजरत इमाम हुसैन अली मकाम पंहिंजे असगर पुट खे खणी मोटियो आहे पुछंदा पाणी प्यारी पवे तो दुनिया जो न बाक़ी हौज़े को सरनानो मोहम्मद प्यारी वाह हुसैन तुझो छा अरे जो भरती आज के शुलू पे सोया वो हुसैन हर कदर बाहर से जो भरती आज के शुलू पे सोया वो हुसैन जान बेटे की मैयत पर जो न रोया वो हुसैन अरे जिसने अपने खून से आलम को धोया वो हुसैन जो सब कुछ खो के फिर भी कुछ न खोया वो हुसैन शानदार जान मुंहिंजे बच्चे के मोटा खणी आयो आहे अल बेटन के सब्र जी तरक़ी न करे हाणे पाण बि मैदान मिले मैदान भी मैदान हाँ और मुंहिंजा अब्दा तारीख़ुल खुलफा में अल्लामा सयूती रहमतुल्लाह अलैह लिखे थो तो हाली अहिड़ो त दर्दनाक हो जो आसमान जे चौधारी रस्त जी ॻाल्हि नज़र थे जिन्ननि में गिरियो पत्थर मथे खदर पे थो निकिरे अहिड़ो इम्तिहान जो ॾींहुं हुसैन अलैहिस्सलाम मैदान में आयो आहे 73 या 72 वार थिया सॼी जान मजरूह थी पई आहे फटजी पई आहे आख़िर ही घोट बि घोड़े तां हेठि आयो हेठि जो आयो सिमर मथायो सिमरा अरे बीड़ी खोल कमी खड़ी खोले तो हुसैन चाहे कि मूंखे नाने मोहम्मद ॿुधायो तो हुसैन तुंहिंजे कातल जे छाते ते कोढ़ जा दाग हूंदा खोल करे सां खोले वाकई बि चवंदी हाओ तूं मुंहिंजो कातिल पर हाणे ॻाल्हि ॾींहुं कहिड़ो आहे तंहिं जुमे जो ॾींहुं माण्हू छा कंदा हूंदा निमाज़ पढ़ंदा हूंदा जॾहिं अंधा जेके असांजे दर तां कलमा पढ़िया उहे निमाज़ पढ़नि पोइ मां कल में पढ़ाइण वारो निमाज़ कीअं न पढ़ क़ुर असांजे घर में लथो वही असांजे घर में लथो मुस्तफ़ा असांजे घर जो आहे नबी असांजे घर जो आहे अल्लाह जो राज असांजे घर ते आहे छत मां निमाज़ पढ़ साईं पंहिंजा बच्चा यादि कोन थो करी उन्हनि जे लाइ कुझु तरक़ी न कर फरमाए तो उन्हनि जो निगहबान रब निमाज़ पढ़ंदुसि निमाज़ पढ़ंदी मौका ॾे हज़रत इमाम हुसैन निमाज़ शुरू थो करे पर अवल वसियत थो करे सिमरा मतां तूं कमीनो आहे कुतो आहे अंधो आहे लॼ न पवंदी अगरि तोखे तलवार वहाणी आहे त मुंहिंजे कंध ते वहाज या विच ते साम्हूं न वहाज छो साईं तूं कान तलवार वांदी छो कान वहंदी और सिमरा इन विच ते मूंखे नाने मोहम्मद करीम चुमियूं ॾिनियूं हुयूं मूंखे अम्मा ख़ातून जन्नत खीर जूं लाटूं लॻण पोइ शर्म कोन्हे जो तलवार हुसैन सजदे में आहे वाह हुसैन तुंहिंजी निमाज़ हाँ अरे नेज़ू के मुसल्ले पकिया सजदे शुक्राना ये तो मुझे मुस्तफा जे बच्चे जी निमाज़ ऐं तूं सॼो ॾींहुं डंडनि कूंडनि में सॼो ॾींहुं गिला गारनि में सॼो ॾींहुं लानत ऐं ताननि में ॿुधा त तुंहिंजो सर त वास्तो आहे त हुसैन अलैहिस्सलाम जो ॾाज हुसैन जो सामान हुसैन जो असबाब चाहियो अल्लाह जो क़ुर आहे अल्लाह जी निमाज़ आहे ॿी का बि ॻाल्हि कान्हे का हुसैन अलैहिस्सलाम सजदे में थो वञे अल्लाह जा मलाइक खिलमा गोरा था ॻाल्हि मोला वाह जो निमाज़ी आहे वाह हुसैन तुंहिंजी निमाज़ इक़बाल फरमाए तो इस नवासे पर मोहम्मद मुस्तफा को नाज है इनकी हिम्मत पर अलीउल मुर्तजा को नाज है अरे सजदे तो सबने किए पर इनका क्या अंदाज है इसने वो सजदे किए जिन पर खुदा को नाज है ये थी निमाज़ हज़रत हुसैन सजदे में
शहीद तो थे दुआ तो घुरे करी दुआ लगी पई आहे, या रब तो नाना जान की उम्मत को बख्श दे, बेकदरा उम्मती, या रब तो नाना जान की उम्मत को बख्श दे, सुल्तान दो जहान की उम्मत को बख्श दे। यहाँ बाबी हले थी पई, शहीद थियो आहे मथो बारक नेज़े चां तॾहिं सही दे ला झुके। ये 10 जी तारीख़ हेॾो हायूं थियो, हेड़ी दाहत जी ॻाल्हि थी आहे, हेॾो ज़ुल्म थियो आहे, हेॾो सितम थियो आहे, या जी रात पई आहे त बि अहल बेतनि जे घर में अल्लाह जे क़ुरान जी लोली लॻी पई। यज़ीदी 12 तंबोसा कराइनि था त क़ुरान पियो थो हले, इमाम ज़ैनुल आबिदीन साईं वड़ा पियो थो पढ़े, वबश्शिर साबिरीन अल्लज़ीन इज़ा असाबतहुम मुसीबतुन क़ालू इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। ओ मुंहिंजा बच्चा, मुंहिंजा अहल बेतनि क़ुरान खे लॻा, सारी रात तरकीन क़ब्र जी हली। सुबह जो टाइम थियो आहे, हज़रत इमाम ज़ैनुल आबिदीन मार पई सलाम थो वराए त यज़ीदी हथ कड़ियूं बि खणी आया, रस्ता बि कया, ज़ैनुल ॿाहिरि निकितो छो हलो साईं हाणे हलणो आहे। मथो मुबारक इमाम से नाली मकान जो हिकिड़े नेज़े ते रखनि था, खोली नाले हिकिड़ो कमीनो आहे, उनजे हथ में उहो नेज़ो आहे, उहो अॻियां मथे खे खयो पियो थो हले। इमाम ज़ैनुल आबिदीन साईं खे चवंदा, साईं तूं उठ ते सुवार थी, समय तो शर्त इहो आहे त मां अमर जे पंहिंजे उठ जी महार पां सिखींदो हलंदुसि। अहल बेत उथनि ते सुवार, पर पुठियूं उघाड़ियूं अथनि, न उथनि ते पलड़ा, न पाखड़ो आहे, न इंदा, न रली आहे, न कासे आहे, उथनि जूं पुठियूं उघाड़ियूं। अहल बेतनि खे सुवार कयो आहे, वठो था वञनि। हाणे चवनि करबला जे मैदान मां लंघनि था, हज़रत बीबी सकीना साईं जी ऐं पंहिंजे बाबे हुसैन जे जिस्म पाक ते निगाह पई आहे, लाश ते निगाह पई आहे, रोई के थियो बाबा कॾहिं त मेल पंध जो बि कोन छॾींदो आहे, अॼु यको छाजे लाइ तो चिनी करी इरादो थी करे त मथां वाक छा हेठि लही पवां, पर ज़ालिम नंढाइनि, कूंडाइनि, भंगाइनि, नशाइनि, बेहयान, बेअदब निकाल जो ही कान का मुंहिंजे मुस्तफा जे बचड़े खे कैदी खे वठो जान। आखिर बयान तो ए खास करबला तू इस इंसान को न भूल, और करबला तोखे केरु यादि कया जो हुसैन तो न अचे हा। आए खा के करबला तो इस एहसान को न भूल, तड़पी है तुझ पे लाश जिगर गोशे रसूल। हज़रत हुसैन अलैहिस्सलाम जो लाश हिते रहियो आहे, ॿियनि जा बि लाश हिते रहिया आहिनि। काफ़िलो मथां मुबारक रवाना थी विया आहिनि, पंधो कंदा था वञनि, वाट ते पहुता आहिनि। सुभान अल्लाह, हुसैन पाक ॾे निहारीनि था त रब जो क़ुरान पढ़ंदो थो हुसैन, अहिड़ो तुंहिंजो क़ुरान खां शौक़ु आहे, मदरसो कयो त जिते पढ़ियो आहे। फरमाए थो अंधायो ॿियो मदरसो कोन्हे को, मां खातून जन्नत जंड हलाईंदी, जंड खे हलाईंदे हलाईंदे अल्लाह जो क़ुरान पढ़ंदी, अम्मा ॿाहिरि क़ुरान पढ़ंदी, मां हुसैन अंदरि यादि कंदो हो। जॾहिं अम्मा जे झोली में आयसि त मूंखे चईंदी हुसैन अब्बा मुंहिंजे झोले में त क़ुरान थो पढ़ी, मुंहिंजे पेट में त क़ुरान पढ़ी, नानी मुस्तफा जे कुल्हनि ते त क़ुरान पढ़ी, मदीने जे शहर में त क़ुरान पढ़ी, पर अब्बा करबला में बि क़ुरान पढ़ंदो रहे। अम्मा जी वसियत पूरी कया, क़ुरान पढ़ंदा था वञनि, हलंदा था वञनि, वाट ते पहुता दुरूद पढ़ंदा हुआ पढ़ंदा बुलंदा हुआ बराबर। अल्लाह सल्लल्लाहु सय्यदना मुहम्मद व अला आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि तस्लीमा। वरी तो बुलंदा हुआ दोस्तों, वाट ते पहुताने को पोलो शख्स इमाम ज़ैनुल आबिदीन ज़ैनुल आबिदीन छा चाचा अब सब्र कजा, रुई तो ते इम्तिहान कोन्हे, अल्लाह जे नबी यूसुफ ते बि आयो। ज़ैनुल आबिदीन जवाब वाह वाह बात वाह चाचा, वाकई यूसुफ भी कैद में पियो, पर यूसुफ जे कैद ऐं मुंहिंजे कैद में फ़र्क़ु आहे। कीअं? समय तो कायद यूसुफ दी
आते कहे दुआ बिदुदी इस विच फर्क हजारा यूसुफ कैद अकेला होया मेरे नाले परदेदारा अरे 18 साल पुजाना मिलिया यूसुफ बाप ते भाया अरे सारन का पर यूसुफ बाबो मिली रहा मगर ताकि आमद तो कर गया है मेरा बाप जुदाया मुझो बाबो क्या मत जुदाई करा मुखे के तो तस्वीर अत्याराम रात थी ओच तो ॾिसंदा तूने खोली थे हथ में जेको नेज़ो आहे जंहिंते सर्रे सैर रखियल आहे उहो नेज़ो ज़मीन में लॻी वियो छिकीन था नथो निकिरे जोर खाना नथो निकिरे इमाम ज़ैनुल आबिदीन साईं खे गिरफ़्तार करे चाहिया टब कबनी था अचनि इमाम ज़ैनुल आबिदीन खे धक ॾियनि ज़ैनुल आबिदीन पंहिंजे पीउ खे त हाणे करामतूं छॾे हलूं ते इमाम ज़ैनुल आबिदीन बाबा मूं बदल खे छाजे रातो मारां आओ बाबा हाणे करामतूं करियूं हल त हलूं रात जो जोर न लगा ये तो ज़ैनुल आबिदीन पुट तोखे ख्याल कोन आयो बाबा कहिड़ो अरे पोते निहार पुठियो गाए तां मुंहिंजी सकीना किरी पई आहे उठ तां खां हेठि लही पई आहे उहा झंझ में मैदान में अब्बा बाप जी करे को क्या थी तो के कहा उनखे खण त मां कहीं बि न हलंदो मां पूरी दुनिया जा टेक्टर लॻायो ताक़त लॻायो नेज़े खे मथे खणी सघंदो ई कोन इमाम ज़ैनुल आबिदीन पे तो पिनारे वाकई सकीना सार हेठा बीहे थी कीअं नथी आहे चए थी अदा तोखे ख्याल कोन पियो आहे भेण कहिड़ो ख्याल पियो आहे जिते मंज़र ते पियो अदा तोखे ख्याल कोन पियो आहे बाबा कुछ दे निमाज़ कान छॾी मां सुहमन जी निमाज़ थी पढ़ा इनजे करे हेठि आई आहे तूं बि निमाज़ पढ़ ए यज़ीदी कोन पढ़ंदासीं निमाज़ पढ़ी पोइ छा उठ ते सुवार इहे मुंहिंजे मुस्तफ़ा जा दादला हाँ मोहब्बती दावा करो वारो अरे सहाबन खे जारियूं ॾेई ईमान सां विञायो तबाही था कयो हुसैनी नक्शो कदम ते हलो त ख़बर हज़रत बीबी सकीना सां निमाज़ पढ़ी आहे बेत निमाज़ पढ़ी आहे उछन ते सुवार थियान हलंदा था कनि वाट ते छत जो घर आहे कोट वॾो आहे उनजो नालो आहे हारान उन हारान जो किलो ठहियलु ताला लॻल आहे ही ॿाहिरां मंज़िल था कनि ओच तो आधी राति तो दर खोले निकिरी आयो हारान कीअं आयो आहे जो ख़बर कंहिंजो काफ़िलो आहे जो इमाम हुसैन अलैहिस्सलाम शहीद थियो आहे हुनजो काफ़िलो तूं कीअं आयो आहे चएसि मां सुठो थो खनिंड में ओच तो मूंखे हज़रत मूसा अलैहिस्सलाम आयो ऐं चई त हारान नबीअ जो बचिरो ॿाहिरि महिमान आहे निकिरी वञी दीदार कर मां तॾहिं निकिरी आयो ॾसो काफ़ी आहे हुसैन जो शहीद थियल आहे मथो मुबारक पेट में बंदा फलाणे तंबूअ में रखियो आहे हाणे माण्हू वेठा आहिनि घड़ी खनि तरस और सभई निंड में थींदा पोइ तूं मुंहिंजे दीदार कजां पेट जी चाबी वठे थो वेही रहियो आहे सिरे पुटण खां थोरो अॻु जो टाइम आहे हीउ आयो आहे त हाणे ॿिया सभई निंड में मां दीदार कयां तंबूअ जे दर ते पता ॾिसे त सुभान अल्लाह हिकिड़े जान खे तलवार हथ में आहे ॾिसो मोट पोइ ते हारान छो होॾे निहार सारो तंबू नूर आहे छाजो नूर आहे चए थो फातिमत ज़हरा आई आहे जेका पंहिंजे हुसैन पुट जे मथे खे हंज में रखियो वेठी आहे रत बि उघे थी पई त गलनि ते चिमियूं बि ॾे थी फातिमत ज़हरा दीदार पई थी करे दीदार करे बस करे पोइ तूं अचे दीदार कजां हीअ मोटी वञ घड़ी खनि तरस जाई ॿाहिरि रहियो आहे कुझु टाइम गुज़रियो आहे वरी ऊंदाही नज़र आई अचे थो पियो पेटी जे ताले खे खोले थो पियो इरादो की हुसैन जे मथे खां हुसैन फरमाए थो त अंधा तूं अञा मुस्लमान न थियो आहे मां तुंहिंजे हथ ते न ईंदो मां यज़ीद जी बेहत न कई तुंहिंजे हथ ते कंदुसि अवल मुस्लमान थी अवल ईमान आहे मुंहिंजे नाने मोहम्मद अरबी ते कल मूं पर त पोइ तुंहिंजे हथनि ते अच वाह सिहत हलंदे काफ़िर खे मुस्लमान बणाए हा वञे थो त बि अल्लाह जे महबूब जे दीन जी तबलीग कंदो तो अदा तो असां निमाज़ूं छॾियूं मस्जिदूं फिटाए मकान वसाई क़ुरान छॾे ऐं नखा क़बूल कई अल्लाह जो दीन छॾे शैतान लईन क़बूल कई पोइ तूं हुसैन जा कहिड़ो कंदु खणंदे छा ॻाल्हि मुंहिंजो हुसैन अलैहिस्सलाम जा हज़रत इमाम हुसैन अली मकाम उनखे फैज़ ॾिनो आहे उहो मुस्लमान थियो आहे फजर थी आहे फरमाए थो हारान जी साईं अरे तूं आए हैं त यहूदी हुए आयो है त यहूदी है मोटियो आहीं त मोहम्मदी
हाणे फजर जी निमाज़ टाइम थी आहे, बांग वञी चढ़ त बांग ॿुधी मुंहिंजो ज़ैनुल आबिदीन पुट बि निमाज़ पए त मुंहिंजा अहल बैत बि निमाज़ पढ़। वो यहूदी जेको आयो मुस्लमान थियो आहे, बांग थो चए यज़ीदी जागनि था, केरु थो बांग चए? अरे आयो त काफ़िर आहे, मोटियो आहे त मुस्लमान आहे। हिन बांग थी आहे मुंहिंजे सुहिणे हुसैन जे बचड़नि निमाज़। वरी अॻिते मंज़िल थी आहे यज़ीद जे शहर में दिमश्क में पहुतान। यज़ीद दुहल वजराया, धमचड़ कराया, राग कराई, बीन बाजा वजराई, ॾाढियूं ख़ुशियूं मनाई, मूंखे फतेह थी आई, माण्हुनि थकूं आहिनि। अरे तूं मुस्तफ़ा जे बच्चा खे मारायो? पोइ सोचईं त हाउ बेरी मूं वाकई गुनाह कयो आहे, वाकई मूं बुरो कमु कयो आहे। ज़ाल खे चई वारो कर, कपिड़ा कारा कर, धीउ खे चई त कपिड़ा कारा कयो, मां ॿार रहियूं कयो, दहूं कयो त माण्हू चवंदो असां कोन मारायो आहे, इहो असांजो तरीक़ो न आहे। ओ दोस्तो, पहिरें पिट करण वारो यज़ीद अख़बार मातम कीअं जो किताब आहे, खणी अचो त मां तव्हांखे कढी ॾेखारी। अव्वल इहो तरीक़ो राय जो न कयो आहे, न हुसैन कयो आहे, न हुसैन जे बचड़नि तो करे पर हाणे छा वणंदो? इमाम ज़ैनुल आबिदीन साईं जी पुत्री हज़रत बीबी ज़ैनबुल कुबरा निहारे थी, ओ यज़ीद जो अल्लाह कंदो क़यामत ताईं पिटींदा रहंदो। मां मुस्तफ़ा जी बचड़ी तव्हांखे बददुआ थी कयो, तव्हांजो मुकूं कुटूं हलंदियूं रहंदियूं। ओ मुंहिंजा अगा इमाम हुसैन अली मकाम दिमश्क में मथो मुबारक पहुतो आहे, काफ़िलो दिमश्क में पहुतो आहे। 2 टे रात विया आहिनि। राति जो यज़ीद ज़ैनुल आबिदीन ख़ुदा जे वास्ते जेको सुवाल कयूं थी कर, मां तुंहिंजो पूरो कयां। ॾिसो तो कुते खां छा घुरां, कुझु नथो खपे, मूंखे मोक ॾे त मां पंहिंजे नाने मुहम्मद जे मदीने ॾे वञा। दोस्त इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो मथो मुबारक के छा चवनि? रिवायत जो इख़्तिलाफ़ आहे तारीख़ में। के छा चवनि? उतां ई मोटा करबला ॾे आंदो वियो आहे ऐं धड़ मुबारक ऐं मथो मुबारक गॾु दफ़रा जा ऐं 3 तारीख़ूं लिखा अथनि। उहो मथो मुबारक बि गॾु खणो ते आया। हाणे दिमश्क खां निकिता आहिनि। नोमान बिन बशीर नेक साल माण्हू, उहो हिननि सां गॾे पियो थो, ॿिया बि अचनि था त वाट ते पहुता आहिनि। परे कर समाए को उठ, उन ते हिकिड़ो सस सार, उहो सस रहो काफ़िले वारा बि हो बीहरा, उहो उठ जो सार अचे, उठ तां लथो, गौर सां ॿुधो, थोरो किसो आहे बाक़ी गौर सां ॿुधो। उठ तां सार लथो, वारे केरु आहे? ॾिसो केरु खे छॾे ॿुधायो त हुसैन किथे आहे? हुसैन शहीद थी वियो आहे। अकबर किथे आहे? शहीद थी वियो आहे। इमाम हुसैन जो भाउ अब्बास किथे आहे? शहीद थी वियो आहे। हज़रत कासिम किथे आहे? शहीद थी वियो आहे। ॿिया कासिम शहीद थिया, केरु आहे? त हिकिड़ो ज़ैनुल आबिदीन बीमार, उहो सारो आयो, पन्नू वेड़ियल हथ में आहे। इमाम ज़ैनुल आबिदीन हथ में जो पन्नू ॾे, हज़रत इमाम ज़ैनुल आबिदीन साईं उन पन्ने खे चुमी अखि ते रखी, अखियुनि मां ॻोढ़ा वहाया आहिनि। पुछे तो कास ॾकर ख़बर तोखे पन्नू कीअं मिलियो? हाय साईं ख़बर तोखे काम कीअं मिलियो आहे? चए थो साईं मां हज ते वियो त उतां ई पई मदीने पाक में आयसि, ॾिसां थो सुभान अल्लाह हरम शरीफ़ जे दरवाज़े ते हिकु नंढी न्याणी बीठी आहे, कपिड़ा में राती रातस, अखियुनि मां पाणी जो थो वहे। छा पई चए त अल्लाह ओठी आणी जे निया पानी ने, अल्लाह ओठी आणी जे निया पानी ने, मस मुंहिंजे हथ में कागज़ को आणी ने, लेकिन खड़ी ने मूंखां किरियो पवन कलम ते। मां ॻोठ तां नथो, मुंहिंजे घर में आई आहे। मूंखे चए थी, ओ चाचा तूं केरु आहे? मूं चयो मां मूंखे कमु थी छाजे? हाओ चाचा क़यामत जो मैदान थींदो, तेसी जन्नत में पहिरियों नरक जेसी तोखे न मोकिलींदी। मां अॼु मुंहिंजी मूं ते महिरबानी कर, मुंहिंजो सुवाल क़बूल फरमा। मां कहिड़ो सुवाल आहे? पर ॿुधाए त तूं आहीं के? हेतिरो जो परेशान लॻी पिया, हेतिरे जे गर्त में लॻी पिया। चएसि चाचा मुंहिंजो ख़त पहुचा वञी, शाम जे मुल्क ॾे वेंदे, कूर्स जे बस्ती ॾे वेंदे, इराक ॾे वेंदे, महिरबानी करे ख़त कर। मां तूं केरु आहे? छाजे लाइ परेशान आहे? पोइ मैं चयो चाचा मां हुसैन जी न्याणी हज़रत बीबी फातिमा सुहरा परेशान आहियां। केरु ख़त पहुचाए, केरु न्यापो पहुचा, मां कहिड़ी परेशानी आहे? ओ चाचा सुबुह जो ॾिसां थी नाने जे रोज़े जा कबूतर उॾामनि सां हुंगरूं खे वञनि था, शाम जो टाइम थो थिए मोटो था अचनि। 3 महीना थी विया, मुंहिंजो असगर भाउ जो आहे, अकबर जो आहे, मुंहिंजा कबूतर अञा मोटाई कंहिंखे बाहिरिया कंहिंखां ॻाल्हि कया? परेशान
साईं मां ने न्याणी जो ख़त खयो आहे, उहो ख़त मां खईं सहायक आयो आहे। हज़रत इमाम ज़ैनुलाब्दीन से फरमाया त अब्बा ख़त कहिड़ा त असां पाण वञी रहां आया वञ परेशान मदीने पाक जे शहर ते निगाह पई आहे। मदीने वारनि माण्हुनि खे ख़बर पिया त हुसैन जो काफ़िलो थो अचे। निकिरी मैदान न आया आहिनि, उहो दरिया पारनि जा पेठ अखियुनि मां विया ॾिसण सां त विया थिए त हुसैन बि इहो जेतिरा घोड़नि जा घोट वेठा। अॼु मोटिया हिकिड़ो बीमार ज़ैनुलाब्दीन आहे, ॿी न्याणियूं आहिनि सकीना सां हज़रत बीबी ज़ैनब सिधी पंहिंजे नाने मोहम्मद करीम जे रोज़े ते आई। इमाम हुसैन पाक जो मथो अथर में ससि ओ नाना ई निहायत ई चपत जान जे ते तीर वसियान ई गल जान जे ते तलवार वसी आहे। ओ नाना हीअ लड़ी आहे जिते तो मोहम्मद करीम चिन्हियूं ॾिनियूं। इमाम ज़ैनुलाब्दीन सां ॿी ॻाल्हि खे छॾे रे बाबा साईं खे मां ख़ातून जन्नत जे मज़ार सां गॾु दफ़नाईंदासीं, उते दफ़नाए वियो आहे। उहो दोस्त ई मुंहिंजे सुणे हुसैन जो काफ़िलो हो, हुसैन जो इम्तिहान हो जेको हुन मल्हाए ॾिठो। हाँ तफ़सीली ॻाल्हियूं अञा बि मुख़्तसर बयान को समय रब जी ज़ात का बरका फरमा मां रब आज़माइंदो तो आज़मा से दिया तो सब्र को या अय्युहल्लज़ीन आमनु तईनु बिस्सब्र वस्सलाह वो सब्र भी जो नमाज़ पढ़ो तो इन्नल्लाह मअस्साबिरीन रब साबरन सां गॾु साईं बराजे के शहीद थी विया तलवारनि जे